नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मुंबई में ख़बर ॾींदा हलूं त बॉलीवुड अदाकार सुशांत सिंह जी ख़ुदकुशी वारी ख़बर साम्हूं अचण बाद संदसि मदाहन ॾुख में वतल आहिनि। जॾहिं त हिन जी ख़ुदकुशी जी सदमे सबबि वधीक 3 माण्हुनि जी मौत जी ख़बर साम्हूं आई है। भारतीय मीडिया मूजिबि अदाकार सुशांत सिंह जी ख़ुदकुशी वारी ख़बर ॿुधण बाद कज़न जी ज़ाल अहिड़ो सदमो बर्दाश्त न करे सघी ऐं उहा बि फ़ौत थी वई, जॾहिं त हिन जे मदाहन पिणु ख़ुदकुशी करे छॾी आहे। सुशांत जे कज़न जो ज़ाल सुधा देवी ऐं हिन सदमे खे बर्दाश्त न करे सघी, उहा बि फ़ौत थी आहे। भारतीय मीडिया मूजिबि सुधा देवी जिगर जे कैंसर में मुब्तला हुई। सुशांत सिंह जी ख़ुदकुशी वारी ख़बर ॿुधण खां पोइ हिन खाइण पीअण छॾे ॾिनो ऐं मुसलसल हुनखे यादि करे रोईंदी हुई। ॿिए तरफ़ सुशांत सिंह जो नौजवान मदाह अदाकार जी अहिड़ी ख़बर ॿुधण बाद पाण बि ख़ुदकुशी करे छॾी आहे। मीडिया जे रिपोर्टनि मूजिबि 17 सालनि जी छोकिरी डिप्रेशन में मुब्तला हुई। हिन मुसलसल टीवी ते सुशांत जी ख़बर ॿुधंदे ॿुधंदे नेठि आख़िर हिन बि आपघात करे छॾियो। ख़ुदकुशी कंदड़ छोकिरी जे वालिद पुलिस खे ॿुधायो त संदसि धीउ इम्तिहान में नाकाम थियण जे करे हू अॻे ई डिप्रेशन में मुब्तला हुई। छोकिरी जी वालिदा जो चवणु हो त जॾहिं आउं पंहिंजी धीउ जे कमरे में वियुसि त मूं हुन जो लाश टंगियल ॾिठो, जंहिंखां पोइ असां खेसि इस्पताल खणाए वियासीं, पर हू अॻु फ़ौत थी चुकी हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।